अस्सलाम वालेकुम शागिर्द साथियों। अॼु असां 10वीं क्लास में रियाज़ी जे सब्जेक्ट जो जेको 15 बाब आहे ट्रिग्नोमेट्री, उन जो ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज़ आहिनि जेके बुनियादी 0 डिग्री 30 डिग्री ऐं 45 डिग्री 60 ऐं 90 डिग्री जी एंगल्स जूं उहे जेके दोस्तनि खे यादि करण में ॾुखियाई थींदी आहे, उन जो हिकिड़ो आसान तरीक़ो तव्हांखे पेश कंदासीं। असांखे उमेद आहे त तव्हांखे बिना यादि करण जे इहे यादि थी वेंदियूं। तव्हां पहिरीं सम्झो था त ही बुनियादी ही साइन थीटा है, cos थीटा ऐं tan थीटा, cosec थीटा, sec थीटा ऐं cot थीटा इन तरह जी जेका टेबल आहे तव्हांजे किताब जे 405 नंबर सिफ़े ते ऑलरेडी उहा ॾिनल बि आहे, पर ही यादि करण में ॾुखियाई थींदी आहे। सो अचो तव्हांखे आसान तरीक़े सां सेखारियूं था। त दोस्तो हिन खे सिखण जे लाइ सफ़ा पहिरीं पंहिंजे हथ जो इस्तेमालु कंदव। त ही ॾिसो, ही हथ हिन जो आंगुरियूं तव्हां विराए छॾींदा एंगल्स में। ही सम्झो त 0 डिग्री आहे, ही सम्झी छॾियो त 30 डिग्री आहे, ही 45 डिग्री आहे, हिन खे तव्हां 60 डिग्री ऐं हिन खे तव्हां 90 डिग्री सम्झी छॾियो। ऐं ॿी ॻाल्हि तव्हां नोट करे छॾियो त हिन पासे वारियूं जेके आंगुरियुनि जो तादाद आहे उहो sin थीटा जे बराबर आहे ऐं हिन पासे वारो जेको आंगुरियुनि जो तादाद आहे उहो cos थीटा जे बराबर आहे। त हाणे सभु पहिरीं पाण 0 ते ईंदासीं त 0 में साइन वारे पासे यानी हिन पासे काई आंगुर कोन्हे, यानी 0 तादाद आहे त पाण 0 लिखंदासीं ऐं cos वारे पासे 4 आंगुरियूं आहिनि त 4 लिखंदासीं। अहिड़े नमूने सां 30 ते साइन वारे पासे हिकड़ी आहे ऐं cos वारे पासे 3 आंगुरियूं आहिनि ऐं अहिड़े नमूने सां 45 ते ॿिन्ही पासे 2 आंगुरियूं आहिनि ऐं 60 में हिन पासे साइन वारे पासे 3 ऐं हिन पासे हिकड़ी आंगुर आहे ऐं हिन में 90 में वरी साइन वारे पासे 4 आहिनि ऐं हिन पासे 0 जेके आहिनि से आंगुरियूं आहिनि। त दोस्तो हाणे हीअ तव्हां फ़ील करे सघो था पंहिंजूं आंगुरियूं ॻणे करे, बिना आसान तरीक़ो आहे। उन खां पोइ ॿी ऐं आख़िरी जेका ॻाल्हि तव्हां यादि कंदव सा ही आहे त तव्हां हिन सभिनी जे अंडर रूट अपॉन 2 लगाए छॾियो। अंडर रूट अपॉन 2, अंडर रूट अपॉन 2, अंडर रूट अपॉन 2, अंडर रूट अपॉन 2, सभिनी में तव्हां अंडर रूट अपॉन 2 लगाईंदा वेंदव। अंडर रूट अपॉन 2 ही 0 अंडर रूट अपॉन 2। हाणे तव्हां ही सभिनी में अंडर रूट अपॉन 2 लगाए छॾियो। हाणे सिर्फ तव्हां हल करणो आहे तव्हांखे। तव्हां ॾिसो त ही हिन में 0 आहे, सो उन जे करे हिन समूरे जो जवाब 0 ही ईंदो। हिन जो 4 आहे त 4 जो अंडर रूट 2 थींदो ऐं 2 अपॉन 2 हिक ॿिए खे कटे छॾींदा त अहिड़े नमूने सां हिन जो जवाब 1 ईंदो। साॻे नमूने सां 1 जो अंडर रूट 1 ही थींदो त ही साॻे जो साॻियो 1 अपॉन 2 ही रहंदो। अहिड़े नमूने सां जेकॾहिं पाण हिन खे ॾिसूं त ही हिन जो अंडर रूट पाण कोन कढी था सघूं त ही डिजिट्स में ईंदो त ही साॻियो जेको आहे सो अंडर रूट 3 अपॉन 2 लिखंदासीं। ही अंडर रूट 2 आहे ऐं अपॉन 2 त हिन खे पाण लिखी सघूं था हेठे खे 2 अंडर रूट 2 अपॉन अंडर रूट में 2 into 2 लिखी था सघूं या ज़्यादा। उन जे करे हिकिड़ो आंसर कटिजी वेंदो त हिन जो जवाब 1 अपॉन अंडर रूट 2 ईंदो सिंपलीफाई में। त पाण हिन खे लिखंदासीं 1 अपॉन अंडर रूट 2 ऐं ही साॻे जेको हिन वांगुरु ई आहे त ही साॻे जो साॻे रहंदो 3 अपॉन अंडर रूट 3 अपॉन 2। हिन में साॻियो ई 4 जो अंडर रूट 2 निकरंदो, 2 2 सां कटी वेंदो। अहिड़े नमूने सां ही जेको आहे सो 1 थींदो। ऐं दोस्तो हिन में साॻे रहंदो, हिन में बि पाण करे चुका आहियूं त 2 अंडर रूट आहे त उन जे करे हेठियों 2 अंडर रूट में लिखंदासीं ऐं हिकिड़ो हिन मां कटिजी वेंदो त हिन जो जवाब बि ईंदो 1 अपॉन अंडर रूट 2 ऐं हिन 1 जो अंडर रूट 1 ही थींदो त ही 1 अपॉन 2 थींदो ऐं हिन में जीअं त 0 आहे हिन वांगुरु त ही 0 ही रहंदो। त दोस्तो हाणे साइन ऐं cos जूं ही वैल्यूज़ तव्हांखे मिली चुकियूं आहिनि। हाणे अॻिते तव्हांखे ख़बर आहे त tan जेको आहे सो बराबर हूंदो आहे sin अपॉन cos जे, यानी sin सां cos खे डिवाइड कंदासीं त हीअ जेको आहे सो tan अची वेंदो। त 1 ऐं 0 खे जेको आहे सो 0 सां 1 खे डिवाइड कंदासीं त ही 0 थी वेंदो।
हिन खे हिन सां डिवाइड कंदासीं यानी हिन खे उलट कंदासीं त 2 खे कटे छॾींदो। अहिड़े नमूने सां ही जेको आहे सो हिन जो जवाब ईंदो 1/√3। हिन खे जेकॾहिं उलट कंदासीं हिकु जहिड़ा ई आहिनि, ॿई कटिजी वेंदा, 1 जवाब ईंदो। ऐं हिन खे उलट कंदासीं त 2 सां कटिजी वेंदा, √3 जवाब ईंदो। ही पाण सां कंदासीं त 0 अची वेंदो। अहिड़े नमूने सां हाणे तव्हांखे इहा बि ख़बर आहे त कोसेक जेको आहे सो साइन जो उलट आहे। त हिननि सभिनी में जेको कोसेक ही 0 जो उलट 0 ई थींदो, 1/2 जो 2 थींदो, हिन जो √2 थी वेंदो ऐं ही 2/√3 थी वेंदो ऐं ही 1 जो 1 ई थींदो। सेक भी साॻी नमूने सां कंदासीं। सेक में 1 थी वेंदो, ही 2/√3 थी वेंदो, ही √2 थी वेंदो, ही सिर्फ 2 ऐं ही 0 थी वेंदो। cot tan जो उलट हूंदो आहे, उनजे करे ही 0, ही √3 थी वेंदो, ही 1 ई रहंदो, ही 1/√3 थी वेंदो ऐं ही तव्हांजो 0 थी वेंदो। त दोस्तों हाणे तव्हां ॾिसी सघो था त बिना आसानी सां पाण खे फिल करे छॾियो। हाणे तव्हां सम्झी सघो था sin 0 जी वैल्यू 0 हूंदी आहे, cos 0 जी वैल्यू 1 हूंदी आहे, tan 0 जी वैल्यू 0 ऐं cosec जी भी 0 हूंदी आहे। sec 0 1 थींदो ऐं cot 0 0 जे बराबर थींदो। अहिड़े नमूने सां sin 30 जी वैल्यू 1/2, sin 45 जी 1/√2 ऐं sin 60 जी √3/2 ऐं sin 90 जी वैल्यू 1 थींदी आहे। अहिड़े नमूने सां तव्हां सभिनी जूं वैल्यूज़ पाण तव्हां ॾिसी सघो था ऐं चेक करे सघो था। असांखे उमेद आहे त तव्हांखे असांजी वीडियो तमामु घणी पसंदि आई हूंदी। तव्हांजी महिरबानी।